الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولكم نصف ما ترك أزواجكم إن لم يكن لهن ولد فإن كان لهن ولد فلكم الربع مما تركن من بعد وصية يوصي بها أو دين يوصين بها أو دين ولهن الربع مما تركتم إن لم يكن لكم ولد فإن كان لكم ولد فلهن الثمن مما تركتم من بعد وصية توصون بها أو دين صدق الله العلي العظيم. दुरूद शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बिनायत फरमाई. गुज़रियल आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला मैयत जे मीरास खे याने माल खे तक़सीम करण जे मुतालिक़ बयान कंदे औलाद जो ऐं पीउ माउ जो हिस्सो केतिरो थींदो इहो बयान फरमायो हो. अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला ज़ाल ऐं मुड़ुस जे हिसे खे बयान फरमायो आहे. घरवारी वफ़ाती करे वञे पोइ हिते मुड़ुस छॾे वई आहे पर औलाद कोई बि कोन्हसि त बि मुड़ुस खे अधु सुवाल पैदा थियो त हाणे वरी औलाद बि अथसि. हिकिड़ी ॿी माई वफ़ात करे वई आहे, मुड़ुस छॾे वई आहे ऐं औलाद बि अथसि त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो पोइ मुड़ुस खे चोथों हिसो ॾियो. मुड़ुस खे चोथों हिसो ॾियो. बाक़ी जेके 3 हिसा बचंदा उन्हनि 3 हिसनि मां भाउ भेण ऐं पीउ मां उन्हनि खे विराए ॾिबो. छोकी अल्लाह तबारक व तआला हिते सिर्फ़ हुकूक बयान कंदो. मर्द तो वफ़ात करे त घरवारी जो केतिरो हिसो ठहंदो, उन जो केतिरियूं सूरतूं. जे वरी मर्द घरवारी वफ़ाती करे त मुड़ुस जो केतिरो हिसो ठहंदो. ॿई सूरत. मर्द जे मिल्कियत मां औरत खे घरवारीअ खे केतिरो हिसो मिलंदो, घरवारी जे मिल्कियत मां मर्द खे मुड़ुस खे केतिरो हिसो मिलंदो. पर शर्त इहो आहे मिन बाद वसीयतिन यूसीन बिहा औ दईन. अल्लाह तबारक व तआला गोया के इंसान ज़ात खे इंसाफ़ जी हिकिड़ी बहितरीन तालीम ॾींदे सेखारियो. जॾहिं बि कोई माण्हू वफ़ात करे वञे, मर्द हुजे या औरत हुजे, सभ खां पहिरियां उन जे माल ते ॾिसो त कर्ज़ अथसि छा. कर्ज़ अथसि त पहिरियां उहो कर्ज़ लाहियो. हिन जे ई मिल्कियत मां, हिन जे ई माल मां, हिन जे ई मीरास मां कर्ज़ लाहियोसि, क़ब्र आज़ाद कयोसि. छो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं कोई माण्हू वफ़ात करे वेंदो हो त पुछा फरमाईंदा तबा कर्ज़ त कोन्हसि. साईं कर्ज़ अथसि. अब बाबू आहे को तव्हां मां जेको हिन जो कर्ज़ लाहे, माल मता भला अथसि एतिरो. साईं हा अथसि. केरु आहे ज़िमेदार? साईं फलाणो. अब लाहिजां हिन जो कर्ज़. जे चवंदो हा साईं अथसि माल, मां लाहींदोमांसि. नमाज़ पढ़ंदा जनाज़े जी पढ़ाईंदा. पर जेकॾहिं कोई चवंदो साईं माल मता कोन अथसि जंहिं मां हिन जो कर्ज़ लाहियूं, कर्ज़ अथसि पर पोइ त मिल्कियत कोन्हसि जंहिं मां कर्ज़ लाहियूं. पोइ फरमाईंदा त भला तव्हां मां को हिमत करे थो जेको पंहिंजे भाउ जो कर्ज़ लाहे, हिकिड़ो ॼणो या 2-3 पाण में गॾिजी हुनजो कर्ज़ चुकाइजो. साईं हा चुकाईंदासीं, ज़िमो आहे. पोइ बि नमाज़ पढ़ंदा. पर जेकॾहिं
कोई भी ज़िम्मो न खणंदो हो, हमरा वफ़ात करे वियो आहे, कर्ज़ अथसि, मिल्कियत बि कोन अथसि, कोई हुनजो कर्ज़ लाहिण जे लाइ बि तयारु कोन्हे। अल्लाह जा रसूल फरमाईंदा मां जनाज़ो कोन थो पढ़ां, तव्हां वञी पढ़ोसि। साईं छो? तव्हां त पढ़ो त माफ़ी मिलेसि न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजे पढ़ाओ हक़ रहियल हुजे हुनजो जनाज़ो कोन पढ़ंदुसि, तव्हां पढ़ोसि भले। छो फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे? सिर्फ़ इन जे करे त माण्हू कंहिंखां कर्ज़ वठण में वॾो एहतियात करे न वठे, पंहिंजी ज़िंदगी कसो कसर में पाण खे कसो करे किनात सां गुज़ारो करे, कर्ज़ न खणे। छो? जे मरी वियो त पोयां हुनजा कर्ज़ लाहींदे लाहींदे मरी वेंदा, छो त हिन वटि त कुझु कोन्हे, कर्ज़ तॾहिं थो खणे न। कर्ज़ खणण जी आदत इंसान में न हुजे। कर्ज़ मर्ज़ आहे, पराओ हक़ आहे, रहिजी वियो क़यामत जे ॾींहुं पंहिंजे अमलनि जे सूरत में ॾींदो। अल्लाह तबारक व तआला हिते फरमायो जंहिं माण्हू जे मथां कर्ज़ हुजे उहो कर्ज़ अदा कयोसि। पहिरियां साईं माल मथां ख़ूब हुयुसि, कर्ज़ बि अदा थी वियो। अल्लाह से फरमाए थो पोइ पुछा कयो त वसियत का कई हुयईं छा? जीअं वसियत कई हुयईं त पोइ हुनजे वसियत खे पूरो कयो भले, पर शर्त आहे त वसियत हुनजी माल जे 3 हिसे मां पूरी थी वञे। अधु या सॼे हिसे ताईं वसियत न हले। मसलन फलाणी मर्द या औरत खे एतिरो हिसो ॾिजो ऐं अथसि ओतिरो न, बाबा एतिरो न ॾिबो, उनजो 3 हिसो ॾिबो। मस्जिद ठाराइजो, को मदरसो ठाराइजो, या कंहिं मुंहिंजे मिट माइट फलाणो ग़रीब आहे हुनखे सदके में ॾिजो, अथसि पैसा ओतिरा जेतिरा हुनजे ठाराइण में मस्जिद मदरसे या कंहिंखे ॾियण में पूरा था थियनि, जेतिरा चया अथई उनजो 3 हिसो ॾिबो। मस्जिद मदरसो तामीर में 3 हिसो ख़र्च कबो, बाक़ी 2 हिसा मालिकनि जा आहिनि, वारिसनि जा आहिनि, जेके हुनजा वारिस थींदा। शर्त इहो आहे। उनखां पोइ हुनजो कफन दफन जो बंदोबस्तु कबो जेको ख़र्च थिएसि। ही जेके वाधारा असां वटि कांध पाऊं, इहे जेके टीजा ऐं जेके माण्हू अचनि था तॾहिं ते पोइ वेला वॾा वॾा खफ़ा ख़र्च थियनि था, इहे बिल्कुलु नाजाइज़ आहे, कोई वजूद कोन्हे हिनजो। इहे असां पाण हथ रादू रवाज विधी करे पाण खे हलाकत में विधो आहे। शरीयत सफ़ा आसान खां आसान आहे, सफ़ा सवली आहे। हाणे हिनजो कर्ज़ बि लही वियो, वसियत बि पूरी थी वई, पोइ बि माल बचो, हाणे मीरास जो विरासत कयो। कीअं कंदो विरासत? अल्लाह जे फरमायो मां ॿुधायांव। पुट न्याणियूं अथसि त फी पुट खे न्याणीअ जे भेट में ॿीणो ॾियो। 2 न्याणियूं हिकिड़े पुट जेतिरो खणंदियूं। पर जेकॾहिं अबो अम्मा अथसि त जेकॾहिं हुनखे औलाद आहे, माना पुट न्याणियूं छॾे वियो आहे, अबो अम्मा बि छॾे वियो आहे, त पोइ अबे खे बि 6 हिसो, अम्मा खे बि 6 हिसो, 4 हिसा जेके बचनि उहे औलाद खे ॾियो। पर जेकॾहिं औलाद न हुजेसि त पोइ अबे अम्मा खे 3 हिसो ॾियो, अम्मा खे 3 हिसो ॾियो। पर जेकॾहिं भेनर भाइर बि हुजनि से खोड़ सारा त पोइ वरी अम्मा खे 6 हिसो ॾियो। पर शर्त आहे त वसियतूं कर्ज़ वर्ज़ लाहे करे पोइ इहे पहिरियां बयानु करे छॾियईं। हिते अल्लाह तबारक व तआला फरमायो घर वारी वफ़ात करे वई, अकेलो मुड़ुसु छॾे वई आहे ऐं औलाद बि कोन्हसि का, त घर वारीअ जे टोटल मिल्कियत जो अधु खणी मुड़ुस खे ॾियो, बाक़ी जेको अधु बचंदुसि उहो उन माईअ जे 5 भेनर भाइर ॿिए अम्मा खे विराइबो। पर जेकॾहिं औरत वफ़ात करे वई आहे, ॿार बि छॾिया अथई, मुड़ुस बि छॾियो अथई, माना पुट न्याणियूं बि अथसि, मुड़ुस बि छॾियो अथई, त पोइ मुड़ुस खे 4थों हिसो मिलंदो। बाक़ी 3 हिसा जेके आहिनि उहे हुनजे पुटनि ऐं न्याणियुनि में विराइबा। साॻे तरीक़े सां त छोकिरे खे ॿीणो, छोकिरीअ खे हुनजे अधु जेतिरो। हाणे वरी ॿियो पासो, फ़इन कान लकुम वलदुन फलहुन्न सुमुन। मर्द वफ़ात करे वियो, जीअं पहिरियां सूरतूं बयानु थियूं, मर्द वफ़ात करे वियो, घर वारी हिकिड़ी अथसि, 2 अथसि, 3 अथसि, 4 अथसि, जेतिरियूं बि आहिनि, माल सॼे खे 8 हिसा कयो, 8 हिसो घर वारीअ खे ॾियो। हिकिड़ी आहे त हुनखे ॾियो, 2 आहिनि त 2 खे हदोद करे ॾियो, 3
3 आहिनि त 3 खे 8 हिसो अदद करे ॾियो, 4 आहिनि त 4 खे 8 हिसो अदद करे ॾियो, बाक़ी ॿिया हुनजा ॿाहिरि ॿाहिरि रखण था मर्द जा। अल्लाह तबारक व तआला विरासत जो तरीक़ेकार इहो ॿुधायो। पोइ हाणे सवाल पैदा थींदो आहे, साईं जेको बि मर्द वफ़ात थो करे या जेका औरत वफ़ात थी करे वञे, उनजे मिल्कियत में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं विराइबियूं आहिनि? ज़मीन विराइबी आहे, या सिर्फ़ सोना ज़ेवर विराइबा आहिनि, या हुनजो घर बि विराइबो आहे, या हुनजा पैसा ॾोकड़ विराइबा आहिनि, या सभई गॾे करे विराइबा आहिनि? कहिड़ी शइ विराइबी आहे, कहिड़ी न विराइबी आहे? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मर्द जे या औरत जे वफ़ात खां पोइ जेका बि हुनजी मिल्कियत आहे, उनजे नाले ते जेकॾहिं घर आहे उहो बि सभिनी वारसनि जो थींदो, विराइबो। पैसा ॾोकड़नि त बि उन्हनि खे विराइबो, सोना ज़ेवरनि त बि उन्हनि खे विराइबो, कंहिं ॾे उन मैयत जो कर्ज़ माण्हुनि ॾे रहियल आहे उहो बि वठी करे उहो बि विराइबो, सभु शयूं विराइबियूं। हता के बुज़ुर्गनि लिखियो आहे त उन मैयत जे बुत ते पाइण जा जेके कपिड़ा हुआ न, हिकिड़ो वॻो त पातल हुयुसि जंहिंसां वफ़ात करे वियो, पोइ उहो चीरे फाड़े कटे करे लाथऊंसि, कफ़न पारायूंसि वेंजारे सेंजारे, ॿिया कपिड़ा जेके पियल आहिनि न, उन्हनि कपिड़नि में बि हिननि वारसनि जो हक़ आहे। नथा खणनि, नथा विराइनि, चवनि था बसि इहे कंहिं ॿिए कंहिं ग़रीब गुरबे खे ॾेई छॾियो, कंहिं फ़क़ीर मिस्किन खे, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर हक़ सभिनी जो आहे। हर लटे कपिड़े जुतीअ पटके सभिनी शयुनि में हक़ आहे, सभिनी जो, ओतिरो जेतिरो अल्लाह ताला बयानु कयो आहे। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ी हिते ॻाल्हि आहे, सवाल पैदा थींदो आहे, अल्लाह तबारक व तआला हिननि ॿिन्हिनि आयतुनि जे अंदरि मिन बाद वसीयतिन यूसीन बिहा औ दैन, वसीयत जो ऐं कर्ज़ जो बयानु कयो आहे, त मैयत जे मिल्कियत मां पहिरियां कर्ज़ लाहियो, पोइ वसीयत पूरी कयो। पर अल्लाह तबारक व तआला त हिते पहिरियां वसीयत जो बयानु कयो आहे, पोइ कर्ज़ जो। माना माण्हू वफ़ात करे वञे, मर्द या औरत, त उनजे मिल्कियत मां पहिरियां वसीयत जेका थियल हुजेसि उहा पूरी कयो, जे नथसि थियल त पोइ कर्ज़, जे वसीयत बि कर्ज़ बि ॿई थियल अथसि त पोइ पहिरियां वसीयत पोइ कर्ज़। क़ुरान पाक जी आयत ॼण त ॿुधाए थी, पर शरीयत जे अंदरि हदीस पाक जे अंदरि बयान त उबतो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पहिरियां हुनजो कर्ज़ लाहियो, कर्ज़ पराओ हक़ आहे, वसीयत हुनजी पंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे, पूरी थी सघे त ठीकु आहे, जे न त अल्लाह ताला पकड़ कोन कंदुसि। कर्ज़ पराओ हिसो आहे, पराओ हक़ आहे, कर्ज़ हर आलम भरणो आहे पहिरियां। पोइ सम्झण जे लाइ सुवाल पैदा थियो त शरई तौर ते कर्ज़ पहिरियां लाहिबो आहे, वसीयत बाद में। क़ुरान पाक त पहिरियां वसीयत जो बयानु कयो आहे, कर्ज़ जो बाद में। सुवाल सम्झ में आयो? उनजो जवाब ई आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे बयानु करण वारे वक़्तु वसीयत जे लफ़्ज़ खे अगम बयानु कयो आहे, सिर्फ़ु हिन जे करे त वसीयत हिकिड़ी वॾी अहमियत थी रखेव, वॾी अहमियत थी रखे। मामूली न सम्झंदा कयो वसीयत खे, छो त जेको माण्हू पंहिंजे महिनत सां माल कमाईंदो आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे इन माल कमाइण में मुंहिंजे मथां एहसान थधा थोरा कंहिंजा, मुंहिंजे इन माल कमाइण में मुंहिंजे लाइ मुंहिंजो सहारो बाज़ू बणियल केरु हो, मुंहिंजे इन माल कमाइण में कंहिंजो मूंसां हिसो हो, कंहिंजी मूंसां शराकत हुई, उनखां विसरी वई आहे, या उहो मूंखां वठी न सघियो आहे, या मां उनखे ॾिनो न आई, या कंहिंजो हक़ हुयो उनखे ख़बर ई कोन्हे का उहो मूं ॾे रहिजी वियो आहे, उनखे ख़बर आहे। हाणे जेका वसीयत थो करे न, इन पंहिंजे आख़िरत खे नज़र में रखी करे वसीयत कई आहे त इहा मुंहिंजी बाबा हीअं कजो, पंहिंजी आख़िरत बचाइण लाइ हुन कई आहे। इहा अहमियत थी रखे, उन माण्हूअ जी मिल्कियत आहे, हुनजे चवण मुताबिक़ वसीयत मुताबिक़ उहा पूरी कयो। वसीयत एतिरो दर्जो रखे थी। पोइ अल्लाह तबारक व तआला उनजे लाइ फरमायो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन आयतुनि जो ख़ुलासो बयानु कंदे फरमायो त वसीयत जेकॾहिं कोई सॼी जो सॼे माल जी करे छॾे न, त तव्हां पूरी न कजो, 3 हिसे ताईं पूरी कजो बसि, छो त वारस ॿिया बि अथसि न। कॾहिं कॾहिं छो त मुआशरे में माण्हुनि
जा वाक़ियात ज़ाहिर थिया, औलाद कंहिंजो नाफ़रमान थियो, भाउ को भाटियो ताबेदार थियो, सुलझणो सदाई गॾु रहियो, पोइ मरंदे दम ताईं उन्हनि सां गॾु रहियो, हुननि टे करनसि, मरंदे मरंदे बि वसियत कई त मुंहिंजी सॼी मिल्कियत मुंहिंजे हिन फलाणे भाइटे खे या मुंहिंजे भाणेजे खे या मुंहिंजे भाउ खे ॾिजो। अड़े बाबा तुंहिंजा पुट न्याणियूं न इहे मूंसां गॾु रहिया ई न आहिनि, इन्हनि मूंसां साथ निभायो ई न आहे, इन्हनि मूंखे पंहिंजो पीउ ई न चयो आहे, बसि फलाणे खे ॾिजो। शरीयत सगोरे चयो त न, हे कावड़ में गुस्से में अची करे हुननि खे पंहिंजो नथो करे, अथसि त पुट न, हिन जे चवण सां इहे पुट हुजण वारे हैसियत खां कटिजी वेंदा छा? आहिनि हिन जो लुत्फ़, 3 हिसे मां पूरो कयोसि वसियत, पोइ माल जेतिरो बि हुजे 3 हिसे मां हुनजी सॼी वसियत पूरी थी वञे त ठीकु आहे, जे न त बसि 4 हिसो माल खे 3 हिसा कयो, 1 हिसे मां वसियत पूरी कयो जेतिरी थिए, बाक़ी 2 हिसा वारसनि जा आहिनि। ऐं हिन सां गॾोगॾु वसियत जो बयान इन जे करे बि अल्लाह तबारक व तआला पहिरियां कयो आहे त वसियत बंदे जे मर्ज़ीअ सोच दिल जे ख़्याल जो नालो आहे। कर्ज़ जेको हूंदो आहे न, कर्ज़ी भले माण्हू मरी वञे हुनजे पोयां खां चुकाए वठंदा आहिनि, विड़ी वठंदा आहिनि, बाक़ाइदगीअ सां केस करे बि वठंदा आहिनि। अवा फलाणे ते कर्ज़ो मरी वियो आहे, जज साहब उहो त वफ़ात करे वियो, पर हुनजी मिल्कियत त हुनजे पोयां त आहे न, असां खपे थो, न त न कुझु बि हुनजो त घर त हुनजो आहे न, असां खपे थो, असां वटि शायदि सबूत आहिनि त हिन असां खां वरितो आहे, असांजो हुन ते कर्ज़ु आहे। माना कर्ज़ी जंहिंजो कर्ज़ु आहे उहे कर्ज़ीअ खां विड़ी बि वठनि था, मरी वञे त बि वसियत वीचारी आहे, हुन वीचारे वसियत करे त वियो, पूरी केरु करे? अल्लाह ताला तॾहिं हिन जे ताक़ीद ख़ातिर, इन जे अहमियत खे बयान करण ख़ातिर इन वसियत खे कर्ज़ खां पहिरियों बयान कयो आहे। वरना त शरीयत में हिकिड़े माण्हूअ जे मथां कर्ज़ बि हुजे, वसियत बि थियल हुजे, माल बि जाम आहे, त पहिरियों हुनजो कर्ज़ लाहिबो। शरीयत में विरासत जो दर्जो तरतीब ई आहे। ऐं हिन खां अलावा जेकॾहिं कोई माण्हू सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ हिकिड़ो, चलो तव्हां चओ था त वसियत जी अहमियत आहे, ऐं अल्लाह तबारक व तआला इन अहमियत खे मद्दे नज़र रखंदे कर्ज़ खां बि अॻु में वसियत जो नालो वरितो आहे, बयान कयो आहे। पोइ हिकिड़े माण्हूअ जेकॾहिं वसियत कई आहे पर पंहिंजे औलाद मां कंहिं हिकिड़े जे लाइ, मुंहिंजे वफ़ात खां पोइ मुंहिंजो हे घर जेको आहे न मुंहिंजे हिन पुट खे ॾिजो, या हिन मां हेतिरी मिल्कियत हेतिरी ज़मीन मुंहिंजे हिन न्याणीअ खे ॾिजो, या मुंहिंजी घरवारीअ खे हेतिरो हिसो ॾिजो। वसियत बि कई अथई, पर वसियत अहिड़े घर जे भातीअ जे लाइ जेको शरई तौर ते बि हुनजे मिल्कियत जो वारिस आहे, पर हिन बि वसियत हुन वारिस जे लाइ कई आहे। हाणे हिन वसियत खे पूरो कयूं? सुवाल आहे, सम्झ में आयो सुवाल? जवाब ही आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़िंदगीअ जो हजतुल वदा वारो आख़िरी जेको ख़ुतबो ॾिनो, उन में चिट्टो करे बयान फरमायाऊं त जेकॾहिं कोई माण्हू वफ़ात थो करे, वसियत करणो थो चाहे, त वसियत पंहिंजे वारिसनि जे लाइ न करे, वसियत वारिसनि जे लाइ न थींदी आहे, छो त अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे मिल्कियत में हुअं ई हिन खे हक़दार बनायो आहे, ऐं हिन जो हक़ मुक़ररु कयो आहे, उन हक़ खे केरु बि खाई न सघंदो, त तूं बि वरी उन जे लाइ वसियत कीअं थो करीं? वसियत करणी अथई त कंहिं अहिड़े माण्हूअ जे लाइ करे जेको तुंहिंजे मिल्कियत जो हक़ीक़ी तौर ते शरई तौर ते वारिस न थींदो हुजे, पोइ तूं हुनखे पंहिंजे मिल्कियत मां भले कुझु हिसो ॾियाराए, अब हीअ ज़मीन ॾिजो, या हेतिरा पैसा ॾिजो, या हीअ मुंहिंजी जॻह ॾिजो, या हीअ ज़ेवर ॾिजो, या हीअ दुकान ॾिजो, या 5 रुपया ॾिजो, जेको वारिस बणजंदो हुन जे लाइ वसियत कान्हे। पोइ जेकॾहिं करे वियो आहे त बि हुनखे ख़बर न हुई, बेख़बरीअ में आलिम कोन हो, आलिमनि सां वाबस्तगी बि कोन हुई, ॼाण बि वीचारे खे कोन हुई, वफ़ात कई पुट जे लाइ वसियत करे वियो आहे, हिननि 5 खे न, हिनखे बाक़ी मुंहिंजी हीअ ज़मीन हे पैसा ॾिजो, ऐं उहा वसियत मुताबिक़ हुनखे ॾियूं था त हुनजे वरसे खां सरासर अधु हिकिड़े खे थो अचे, बाक़ी ॿिया सभु वरी अध में। साईं पोइ हाणे भला पूरी कयूंसि वसियत? बाबा न, इहा वसियत हिनजी कल आदम आहे, ख़तम आहे। अल्लाह ताला जेके हिसा बयान कया आहिनि ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मना फरमायो आहे वारिस जे वसियत करण खां, हाणे हिन जी वसियत ॼण त अजाई थी पई, ख़तम थी वई, रायगान थी वई। अल्लाह ताला जे ॿुधाइण तरीक़े मुताबिक़ इहो माल उन्हनि तक़सीम कबो, पर हुन जे तक़सीम जे लाइ शर्त ॿुधायो वियो त पहिरियां हुनजे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो हिन जे ई माल मां, कोई पंहिंजे तरफ़ खां ॾेसि थो त ॾाढो सुठो,
नथो ॾे या अहिड़ो दौर अची वियो आहे, हर को ग़रीब आहे, हुनजे पंहिंजे मिल्कियत मां हुनजे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो, पोइ हुनजो कर्ज़ु लाहियो, अञा मिल्कियत अथसि त हुनजी वसियत थियल आहे त पूरी कयो, न आहे त बसि। पोइ जेकर माल विराइण चाहियो था त पोइ तव्हांखे ॿुधाए था छॾियूं त पुट न्याणियूं अथसि त हुननि में कीअं विराइबो, अबो अम्मा अथसि त हुननि खे कीअं ॾिबो, ऐं वरी मुड़ुस बि अथसि, घरवारी वफ़ात करे वई आहे, मुड़ुस अथसि त पोइ हुनखे कीअं ॾिबो, या मुड़ुस वफ़ात करे वियो आहे, औलाद बि छॾे वियो आहे, अबो अम्मा बि छॾे वियो आहे, ऐं घरवारी बि छॾे वियो आहे त हुनखे कीअं ॾिबो। एतिरा हिसा इहे सभु बयान थी चुका अॼोकिन आयतुनि ताईं। बक़ाया हिन आयत जो आयत नंबर 12 सीपारो 4 रुकू नंबर 2 सूरत निसा जो 12 नंबर आयत जी अधु तिलावत कयो वियो, जंहिंजो ख़ुलासो बयान थियो। हयाती रहे त इंशाअल्लाह ताला बक़ाया अधु वरी सुभाणे या वरी छंछर ते इंशाअल्लाह ताला बयान कयो वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तमाम असांखे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, कमी पेशी माफ़ फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।